चंदो बागो शहर वासियों के अॼु दस्तो ॾियां जेके अरशद अली मेमन के वारसनि सां जेके बीठा आहिनि उन्हनि सां कुले में कुलो मिलाए अॼु उन्हनि जा हथ मज़बूत कया आहिनि ऐं असां मुतालबो था करियूं तो महिरबानी करे असांखे रोडनि ते अचण ते मजबूर न करियो। हाणे अलाए छो ख़बर न आहे त सिंध में इहो सिलसिलो हली चुको आहे त कंहिंसां बि जेकॾहिं ज़ुल्म थिए थो त केरु जेसिताईं उनजा माइट एहतजाज नथा कनि धरना या रोडनि ते नथा अचनि तेसिताईं उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां वटि कानून मौजूदु आहे, आइन मौजूदु आहे, पर उन ताईं उहो सिर्फ़ु अञा किताबनि में ई मौजूदु आहे। उन ते जेका इम्प्लीमेंटेशन जेका आहे उहा न थी सघी आहे।